नवाज न्यूज़ में भली कार आऊं संझा सैयद यहाँ बिशारा सुन रहो नजर वजनासी खास खबर मुल्क की मौजूदा सूरत हाल ते सुप्रीम कोर्ट पारा वरतल पाण मुरादो नोटिस की बुधणी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल की सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच बुधणी करे रही है। सभी के बुधी फैसलो करणो है, एक तरफो कार्रवाई नथा करे सकूं। चीफ जस्टिस जा बुधणी दौरान रिमार्क्स किराए पे आते हैं लोग, इस तरह के स्टेटमेंट ऑफ फैक्ट्स जो है वो हमने किया है और हमने ये बात कही है। किराए के आदमी हो तुम, किराए के आदमी हो। पीटी अगवान जी सुप्रीम कोर्ट बारा मीडिया से ॻाल्हि ॿोल दौरान बदनज़मी फवाद चौधरी पारा सहाफ़िन ते पैसा वठण जो इल्ज़ाम हणण बाद सहाफ़िन जो एहतजाज। पीटी अगवान खिलाफ नारेबाज़ी, सहाफ़िन फवाद चौधरी का माफ़ी वठण जो मुतालबो करे छॾियो। फवाद चौधरी तरफ़ां सहाफ़िन का माफ़ी वठण का इनकार। वज़ीर आज़म इमरान खान सुप्रीम कोर्ट का लेटर गेट की जांच लाइ अदालती कमीशन जोड़न जो मुतालबो करे छॾियो। इमरान खान जा वकील अदालती कमीशन जोड़न लाइ सुप्रीम कोर्ट से राब्तो कंदा। वज़ीर आज़म चवे थो मुल्क की सलामती ते थींदड़ परॾेही साज़िश खिलाफ अवाम ॿाहिरि निकिरे। परॾेही ताक़त मीर जाफ़रन ऐं मीर सादतन सां गॾिजी मुल्क की सलामती ते हमलो कयो। अवाम मुल्क की ख़ुदमुख्तियारी ऐं जमहूरियत जो मज़बूत मुहाफ़िज़ हूंदो। वज़ीर आज़म इमरान खान सियासी कमेटी जो इजलास तलब करे वरितो। सियासी सूरतहाल ईंदड़ चूंडुनि ऐं पंजाब जी सूरतहाल ते वीचारियो वेंदो। इजलास में निगरान हुकूमत जे क़याम बाबति जाइज़ो वरितो वेंदो। गडियल ऑपोजिशन जो हंगामी इजलास अॼु थींदो। निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी सुप्रीम कोर्ट जे इम्कानी फ़ैसिले ते ईंदड़ लाहे अमल जोड़ियो वेंदो। इजलास मौलाना फज़ल रहमान जी रिहाइशगाह ते थींदो। ऐवान सदर 90 ॾींहनि में आम चूंडूं कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। असेंबली टुटण खां पोइ 90 ॾींहं अंदरि चूंडूं कराइण लाज़मी आहिनि। आइन जी शिक 548A ऐं 224 मूजिबि चूंडुनि लाइ सदर तारीख़ मुक़ररु कंदो। ख़त जो मतन नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त 22 करोड़ आवाम जूं नज़रूं हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट में आहिनि। उन्हनि खां केरु सवाल करे थो त उहे सहाफ़िन खे गारियूं ॾियनि था। ही उहे ई माण्हू आहिनि जेके टीका कानून खणी आया हुआ, आइन ते हमलो करे रियासती ताक़त इस्तेमाल करे कुर्सी खे चिंबड़ियल आहिनि। फराह गुजर ॿाहिरि नाहे वई पर उनखे इमरान खान ॿाहिरि भॼायो आहे। फराह गुजर पंजाब में वॾो वज़ीर हुई। DC ऐं SSP समेत ॿियूं मुक़ररियूं करायूं। पंजाब असेंबली जो इजलास अॼु थींदो या न, मेंबर मुंझारे जो शिकार। इजलास अॼु शाम तलब कयो वियो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड कई वेंदी। डिप्टी स्पीकर सरदार दोस्त मोहम्मद मज़ारी जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। इजलास 16 अप्रैल ते ई थींदो। पंजाब असेंबली जे तर्जुमान जो बयान। हैदराबाद में ख़ांगी मेडिकल यूनिवर्सिटी जे शागिर्द जो हॉस्टल मां लाश उठायो। फौती शागिर्द जी सुञाणप 24 वरियनि जे पहलाश तौर थी। ॾखण पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिकु जवाबदार मारिजी वियो। मारिजी वियल ॾोहारी जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल। सेवण में ज़मीन जी तकरार तां क़तल थियल नौजवान जमशेद जे क़ातिल जी गिरफ़्तारी लाइ अॼु ॿिए ॾींहुं बि ओठा बिरादरी जो धरणो। जमशेद ओठो जो लाश अड़ल वाह वटि इंडस हाईवे ते रखी रोड ब्लॉक कयो वियो। धरणे सबब समय गाॾियूं बीहजी वयूं। मुसाफ़िर सख़्त परेशान।